बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल्लज़ीना आमनु व अमिलुस सालिहाति उलाइका अस्हाबुल जन्नति हुम फ़ीहा ख़ालिदून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ऐं भाइरो, अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फ़रमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मुहब्बत नसीब फ़रमाए ऐं अल्लाह शाल महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन रस्ते ते हलाए जियारे ऐं इन ई राह में शल मौत नसीब फ़रमाए। प्यारा दोस्तो, अॼोकी बाबरकत इज़्ज़तुन रहमतुन बरकतुन वारी रात शब बारात, मुंहिंजो मतिलबु 15 शबानुल मुअज़्ज़म जी रात, जंहिं रात में असांजा मुसलमान सारी रात जागी ऐं अल्लाह खे यादि करण जे लाइ ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। ऐं अॼोकी रात में अक्सर तौर ते ॾिठो वियो आहे त हिकिड़ा माण्हू आतिशबाज़ी कंदे राति गुज़ारींदा आहिनि ऐं हिकिड़ा माण्हू फटाका फोड़ींदे राति गुज़ारींदा आहिनि, हिकिड़ा माण्हू राति जो अजाई कचहरियुनि में ज़िंदगी बर्बाद कंदा आहिनि। पर ख़ुशि नसीब आहिनि उहे मुसलमान, ख़ुशि नसीब आहिनि उहे ईमान वारा जिन खे अल्लाह ताला हिन राति में पंहिंजे दर ते जागी इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो आहे। ऐं बाज़ औक़ात ॾिठो वियो आहे त हिकिड़ा माण्हू सॼो साल गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, 15 शबान जी राति ईंदी या रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे जूं कुझु रातियूं ईंदियूं आहिनि या 27 रमज़ानुल मुबारक जी राति ईंदी आहे या कुझु अहिड़ियूं बाबरकत रातियूं जंहिंजी फ़ज़ीलत आई आहे उन्हनि रातियुनि में जागी ऐं कुझु राति इबादत कंदा। उनखां बाद में वरी बुरनि अमाल बुरनि कमनि में बदकारियुनि में पुराणियुनि यारियुनि में बेहयाई जे कमनि में ज़िंदगी बर्बाद कंदा आहिनि। त इहा आदत हिकिड़े ईमान वारे जी न हुअणु घुरिजे जो मौसमी जीअं मौसम जे एतबार खां माण्हू जी तबियत तब्दील थी वञे, कुझु ॾिहाड़ा अल्लाह खे यादि कयूं, कुझु ॾिहाड़ा वरी शैतान खे राज़ी कयूं, कुझु ॾींहं अल्लाह जे आॾो सर झुकायूं, कुझु ॾिहाड़ा वरी शैतान जे कमनि में गुज़ारियूं। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त सभिनी खां भलो मोमिन उहो आहे, सभिनी खां भलो अमल उहो आहे जंहिंमें दवाम हुजे, यानी इस्तिक़ामत हुजे। जेको माण्हू इस्तिक़ामत धारे दवाम सां हिकिड़ो अमल कंदो रहे त उहो अमल अल्लाह वटि ज़ोर पसंदीदा अमल हूंदो आहे। हिकिड़ो माण्हू कुझु रातियूं तहजुद निमाज़ पढ़े वरी छॾे ॾे, कुझु रातियूं सॼी राति वेही इबादत करे, पर हिकिड़ो माण्हू आहे जेको हमेशह सिर्फ़ु राति जो 2 रकातूं तहजुद निमाज़ पढ़े, वधीक का इबादत नथो करे, त हो माण्हू जेको हिकिड़े हफ़्ते जे लाइ राति सॼी राति जागियो अल्लाह जे दर ते इबादत कयईं त उन खां वधीक अल्लाह खे उहो अमल वणे थो जेको 2 रकातूं तहजुद निमाज़ जूं राति जो उथी अल्लाह जे हुज़ूर में जागे थो। अमल साले करणु हिकिड़े ईमान वारे जो हिसो आहे। आमाल सालिहा इंसान जे लाइ दुनिया ऐं आख़िरत जी भलाई जो सबबु बणिबा आहिनि। अमल सालिह करणु इंसान खे क़ौमी हैसियत सां अल्लाह जी रहमत जो हक़दार बनाईंदा आहिनि। जेके आमाल इंसान कंदो रहे, जंहिं क़ौम में चङा अमल कया वञनि, बुराई खां बचो वञे, बेहयाई जे कमनि खां बुछड़ाई जे कमनि खां पाण खे जेका क़ौम बचाए त उन क़ौम में अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे। उन्हनि जे सलनि में अल्लाह ताला बरकतूं नाज़िल फ़रमाईंदो आहे, उन्हनि जे पाणी में अल्लाह फरावानियूं अता फ़रमाईंदो आहे, उन्हनि जे दरियानि में अल्लाह वहकरा अता फ़रमाईंदो आहे, उन्हनि जे ज़मीनुनि में आसमाननि में अल्लाह ताला जी रहमत जो नुज़ूल थींदो रहंदो आहे। जेका क़ौम अल्लाह जे ख़ातिर आमाल सालिहा कंदी रहे, पर जेका क़ौम अल्लाह जे दर ते झुकणु छॾे ॾे, बेहयाई जे कमनि में बदकारी जे कमनि में बुछड़ाई जे कमनि में ज़िंदगी गुज़ारे त उहा क़ौम अल्लाह ताला जे अज़ाब जो हक़दार बणिजी वेंदी आहे। क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में अल्लाह ताला इरशाद फ़रमायो वबश्शिरिल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात अन्न लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। ख़ुशख़बरी आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जन ईमान आंदो, अमल सालिह कयूं।
अवल ईमान आंदनि अलाह ऐं उनजे रसूल जे मथां पंहिंजो अक़ीदो मज़बूत कयनि, उनखां बाद में आमाल सालिहा जे रस्ते ते हलिया, चङा अमल कयनि। अन लहुम जन्नात, अलाह जो क़ुरान थो फरमाए त उन्हनि जे लाइ मूं अलाह वटि उहे बाग़ात आहिनि, तजरी मिन तहतिहल अनहार, जंहिंजे हेठां खां नहरूं जारी आहिनि। कुल्लमा रुज़िकू मिनहा मिन समरतिन रिज़्क़न क़ालू हाज़ल लज़ी रुज़िक़ना मिन क़ब्लु, अलाह ताला उन्हनि खे अहिड़ो रिज़िक़ ॾींदो, अहिड़ा समरात, अहिड़ा फल, अहिड़ियूं ग़िज़ाऊं अता कयूं वेंदियूं जो हेकर खाईंदा त उहे चवंदा त मौला हे त अॻ में खाधियूं हुयूंसीं, व उतू बि मुतशाबिहा, हालांकि उहे उन्हनि जे मुतशाबे हूंदियूं। वलहुम फ़ीहा अज़वाजुम मुतहरतुन वहुम फ़ीहा ख़ालिदून, उन्हनि में उन्हनि जे लाइ पाकीज़ा घर वारियूं हूंदियूं, ऐं इहे नेमतूं ॾींहं ॿिनि जे लाइ न हूंदियूं, हिकिड़े ॾींहं जे लाइ, हफ़्ते जे लाइ, 5 ॾींहंनि जे लाइ। जीअं अॼुकल्ह असांखे का नेमत मिले थी त असांजे बेक़दरी जे करे उहा नेमत खसिजी वञे थी, पर क़ुरान थो फरमाए त उन्हनि खे जेके जन्नत जूं नेमतूं मिलंदियूं चङनि अमलनि करण वारनि खे, वहुम फ़ीहा ख़ालिदून, हमेशा हमेशा उहे अलाह जी रहमतुनि जे हेठां हूंदा, उन्हनि जन्नतुनि में रहाया वेंदा। वल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात उलाइका अस्हाबुल जन्नति हुम फ़ीहा ख़ालिदून, क़ुरान थो फरमाए उहे माण्हू जन ईमान आंदो, सालिह अमल कयनि, इहे ई माण्हू जन्नती आहिनि। उलाइका अस्हाबुल जन्नह, इहे ई माण्हू जन्नती आहिनि, ॿिया के माण्हू जन्नती न आहिनि। क़ुरान वाज़े फरमायो त जन्नत में उहे वेंदा, जन्नत जा वारिस मालिक उहे माण्हू आहिनि जन अलाह खे यादि कयो, रब जे दर ते मोट कई, अलाह जे लाइ अमल सालिह कयनि, रब खे राज़ी कयनि। क़ुरान फरमायो इहे अलाह ताला वटि मक़बूल आहिनि, मारूफ़ आहिनि, ऐं अलाह ताला वटि इहे ई कामयाब आहिनि ऐं जन्नत जा मालिक आहिनि, ऐं हुम फ़ीहा ख़ालिदून, ऐं हमेशह हमेशह जन्नत में रहाया वेंदा। जॾहिं अलाह ताला क़ुरान मजीद में पंहिंजे वलीअनि जूं निशानियूं बयानु फरमायूं, औलिया किराम जी ॻाल्हि फरमाई त वलीअनि जी ॻाल्हि कंदे अलाह ताला फरमाए अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, ख़बरदार बेशक जेके अल्लाह जा दोस्त आहिनि, जेके रब जा वली आहिनि, जिन खे अल्लाह ताला पंहिंजी विलायत अता फ़रमाईंदो आहे, पंहिंजी दोस्ती अता फ़रमाईंदो आहे, अल्लाह ताला जिन खे पंहिंजी मुहबत अता फ़रमाईंदो आहे, पंहिंजो क़ुर्ब अता फ़रमाईंदो आहे, जेके अल्लाह जा दोस्त बणिबा आहिनि, उन्हनि खे अल्लाह ताला कहिड़ियुनि ख़सलतुनि सां नवाज़ींदो आहे, ला ख़ौफ़ुन अलैहिम, उन्हनि जे मथां को ख़ौफ़ न आहे, वला हुम यहज़नून, न उहे कॾहिं ग़मगीन थींदा। यहज़नून फ़िल मुज़ारे जो सीगो आहे, न उहे हींअर मौजूदा ज़माने में कॾहिं ॾुखारा थींदा, न ई वरी उहे मुस्तक़बिल में, यानी कि दुनिया वरी आख़िरत में, क़ब्र में, हशर में उन्हनि ते को ग़म पहुचंदो। उहे वलीअ केरु आहिनि, उहे अलाह वारा केरु आहिनि? असां चऊं था त अलाह वारो उहो आहे जेको साहिब करामत हुजे। हींअर असांजे जदीद ज़माने में माण्हुनि में इहा सोच पैदा थी विया, वली बाबा उनखे चवंदा आहिनि जेको करामत ॾेखारे, जेको हवा में उॾारे, जेको साईं मुंहिंजा करामत ॾेखारे, हीअं फूक हणे त माण्हू जी बीमारी लही वञे। करोना वायरस आई आहे, माण्हू चवंदा बाबा अलाह वारा किथे आहिनि, वलीअ किथे आहिनि जेके करोना वायरस लाहे ॾेखारनि, फूक हणनि त वायरस लही वञे, बीमारी। बराबरि अलाह वारनि खे अलाह ताला पंहिंजे तरफ़ां करामतूं अता फ़रमाईंदो आहे, उन्हनि खे अलाह ताला अहिड़ी कुवत अता फ़रमाईंदो आहे जेके ख़र्क़ आदत उन्हनि जा कम ज़ाहिर थींदा आहिनि। उहो अलाह ताला पंहिंजी मर्ज़ी सां उन्हनि खे करामत ॾिए ऐं उनजो ज़ुहूर थिए त उहा ॿी ॻाल्हि आहे, पर वलीअनि जी निशानी इहा न आहे त उहो करामत ॾेखारे, उहो बार बार करामतूं ॾेखारींदो हुते ऐं हर जॻह ते अलाह ताला जे निज़ाम जे ख़िलाफ़ु पंहिंजा कमु कंदो हुते। अलाह ताला हिकिड़ो निज़ाम जोड़ियो आहे, उन तहत उन क़ानून मुताबिक़ हीअ ज़मीन हीअ हले पई, हीअ दुनिया हले पई, सिज उभरे पियो, चंड लहे चमके पियो, ऐं साईं मुंहिंजा बादल अचनि पिया, मींहं वसनि पिया, सावा सला ॼमनि पिया, हवाऊं घुलनि पियूं। इहो अलाह ताला जो हिकिड़ो निज़ाम आहे, ऐं अलाह वारा कॾहिं बि अलाह जे क़ानून में हथ चुरांद न आहिनि कंदा। वलीअनि जो कमु आहे त उहे अलाह जे क़ानून मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारनि। इत्तिफ़ाक़ आहे त अलाह जे हुकुम सां उहे करामतूं ॾेखारींदा आहिनि। जीअं सूरह नमल में अलाह ताला सुलेमान अलैहिस्सलाम जे ख़लीफ़े जी करामत बयानु फ़रमाई आहे, या असहाबे कहफ़ जी करामतूं अलाह ताला क़ुरान मजीद में बयानु फ़रमायूं। करामतूं ज़ाहिर थियनि थियूं, पर वलीअनि जी निशानी करामत न आहे। उन्हनि जी निशानी इहा न आहे त उहे करामत ॾेखारनि, बल्कि अलाह ताला क़ुरान मजीद में वलीअनि जी निशानी ॿुधाई आहे त अलाह वारो केरु हूंदो आहे। ईअं न आहे त बसि उहा जेका उन्हनि खे ख़सलत मिली वई उहे ई अलाह वारा आहिनि, न,
हे आदतूं जेके क़ुरान बयानु कयूं आहिनि, जेको अपनाईंदो उनखे बि अलाह ताला पंहिंजी विलायत जो दर्जो अता फ़रमाईंदो आहे, उहे बि साहिब विलायत बणिजी वेंदा आहिनि। क़ुरान मजीद छा थो फ़रमाए, जॾहिं अलाह ताला फ़रमायो त उन्हनि जे मथां को ख़ौफ़ न हूंदो, उहे न ग़मगीन थींदा, न ॾुखारा थींदा, न उन्हनि खे आख़िरत में को ख़ौफ़ हूंदो, न हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जेको 50,000 सालनि जे बराबरि हूंदो। हिकिड़ा माण्हू ईंदा त उहे उन्हनि जे लाइ ॾींहुं क़यामत जो ईअं गुज़री वेंदो जीअं 2 रकातूं नफ़िल निमाज़ पढ़िबो आहे, या हदीस मुबारका में आहे त जीअं 4 रकातूं चाश्त निमाज़ पढ़िबियूं आहिनि अलाह वारनि जे लाइ, उहो वक़्तु ईअं गुज़री वेंदो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अलाह ताला फ़रमायो, बल्कि अलाह ताला वलियनि जूं निशानियूं बयानु फ़रमायूं। रब फ़रमायो अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून, उहे ईमान वारा आहिनि जेके अलाह खां डिॼंदा आहिनि, मोमिन बाना जेके अलाह जे ख़ौफ़ रखण वारा आहिनि। पहिरीं निशानी अलाह ताला क़ुरान मजीद में इहा इरशाद फ़रमाई अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून, उहे अलाह खां डिॼण वारा हूंदा आहिनि, रब जे ख़ौफ़ रखण वारा हूंदा आहिनि। लहुमुल बुशरा फिल हयाति दुनिया व फिल आख़िरा, रब जे ख़ौफ़ तक़वा परहेज़गारी जे सबबा अलाह ताला उन्हनि खे इहो दर्जो ॾींदो आहे जो उन्हनि जे लाइ दुनिया में बि ख़ुशख़बरियूं आहिनि, आख़िरत में बि ख़ुशख़बरियूं आहिनि। ला तब्दील लिकलिमातिल्लाह, ऐं इहो अलाह ताला लिखी छॾियो आहे उन्हनि जो शान। इहो परहेज़गारनि, मोमिननि, ईमान वारनि, चङनि अमलनि करण वारनि जे लाइ अलाह ताला इहे दर्जा लिखी छॾिया आहिनि, ऐं इहे कलमात अलाह ताला जे लाइ जा तब्दील न थींदा। ज़ालिक हुवल फ़ौज़ुल अज़ीम, ऐं इहा अज़ीम कामयाबी आहे जेका अलाह ताला पंहिंजे वलियनि खे अता फ़रमाई आहे। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, अलाह ताला अॼु राति असांखे अहिड़ी बरकतुनि वारी अता फ़रमाई आहे त जंहिंमें असां अहद कयूं त बाक़िया ज़िंदगी इनशा अल्लाह चङनि अमलनि कंदे गुज़ारींदासीं, सुठा अमल कंदासीं। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो आहे त इंसान जे मथां उन जे दोस्ती जो असरु हूंदो आहे। बुरे दोस्त जो असरु बुरो पवंदो आहे, चङे दोस्त जो असरु चङो पवंदो आहे। बुरो माण्हू बुराई सेखारींदो आहे ऐं चङो माण्हू चङाई सेखारींदा। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो हदीस मुबारक आहे बुख़ारी शरीफ़ में त चङे माण्हू जी सोहबत अतार जे मिसिल आहे। जीअं अतार वटि वञिजे, अतुर न बि वठो त उनजे दुकान तां ताज़ी ख़ुशबू हासिलु कबी आहे। बुरे यार जो मिसाल साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ॾिनो आहे त बुरो यार लोहार जे मिसिल आहे। पंहिंजे ज़ाती कम जे लाइ वञो त उन वटि दूंहों पियो दुखंदो, चिंगूं पियूं निकिरंदियूं, कपिड़ा पिया सड़ंदा, न त माण्हू जी तबियत ख़राबु थी वेंदी। त बुरे यारनि जी सोहबत इंसान खे बुराई ॾे वठी वेंदी आहे। त इन जे लाइ अॼोकी राति में इहो अहद कयो त असां चङनि जी सोहबत में वेहंदासीं, भलाई जे रस्ते ते हलंदासीं। उहे माण्हू जेके अलाह जे कुर्बत में आहिनि, अलाह जे वेझड़ाइप वारे रस्ते ते आहिनि, रब काइनात जे याद में ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। क़ुरान मजीद में सूरह कहफ में अलाह ताला इरशाद फ़रमायो फ़स्बिर नफ़्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल अशी, उन्हनि सां पंहिंजो पाण खे मिलाए छॾियो जेके सुबुह जो शाम जो अलाह खे पुकारींदा रहंदा आहिनि। जे तव्हां पंहिंजी तबियत में, पंहिंजे आदतुनि में तब्दीली चाहियो था, बदिलाव चाहियो था, त उन्हनि माण्हुनि जी सोहबत में वेहो जेके अलाह खे यादि करण वारा आहिनि, नेक आहिनि, सालेह आहिनि, सदोरा आहिनि। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे पंहिंजे मलफ़ूज़ात शरीफ़ में त हिकिड़ो ॾेॾर यारी रखी हिकिड़े कुएं सां। कूओ ॿाहिरि रहंदो सुकी में, ॾेॾर पाणी में रहंदो हुयो। कुएं ऐं ॾेॾर जी कचहरी हलंदी, संगत हलंदी। ॾेॾर चयो त यार मां रहां थो पाणी में, तूं थो रहीं सुकीअ में, हाणे जॾहिं असांखे मुलाक़ात जो शौक़ु थिए त असां कीअं हिक ॿिए खे घुराईंदासीं, कीअं कचहरी कंदासीं। त ॾेॾर जेके कुएं चयो त को मसइलो ई कोन्हे, मां हिकिड़ो तरीक़ो ॻोल्हियां थो। कूओ वियो ऐं हिकिड़ो सुट जी आटी खणी आयो, रील धागे जो वीटो खणी आयो, पंहिंजे पुछ में ॿधईं ऐं हिकिड़ो छेड़ो हुन ॾेॾर जे पेर में ॿधईं। चई जॾहिं तोखे शौक़ु थिए त तूं छिकजांइ धागे खे त मां तोसां मुलाक़ात जे लाइ ईंदुसि, जॾहिं मूंखे शौक़ु थींदो त मां धागे खे छिकंदुसि ऐं तूं मूंसां मुलाक़ात जे लाइ हलियो अचिजांइ। सो ईअं वक़्तु गुज़रंदो रहियो, वक़्तु हालात तब्दील थींदा रहिया। तव्हांजो हिकिड़े ॾिहाड़े हिकिड़ी सिरण आई जीअं कूए खे झटो हणी खणी उॾामी आहे, त कूओ जो मथे सिरण जे पंजे में अची वियो त हेठां ॾेॾर बि हुनजे हेठां लड़कियल हुयो। सुभान अल्लाह। ॾेॾर खां कंहिं पुछा कई त ॾेॾर तूं त पाणी जो जानवर, सिरण जी पहुच खां दूरि आहीं, तोखे कीअं सिरण जे पंजे में वञी पियो आहीं? चई त यार हिकिड़ो नादान दोस्त हुयो कूओ, उनजी दोस्ती मूंखे टंगाए छॾियो आहे।
त बुरो यार उन कुए मिसल आहे जेको तव्हांखे क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम जे अज़ाब जो ॿारनि बणाए छॾींदो। पर ईमान वारनि जी सोहबत में वेहो, अलाह वारनि जी संगत में वेहो, वलीअनि जी दोस्ती में वेहो। अलाह वारनि जी संगत अहिड़ी आहे जेका दुनिया आख़िरत जे नेमतुनि जो बाइस बणिजी वेंदी आहे। ऐं मूं पंहिंजे निगाहुनि सां ॾिठो आहे, अखियुनि सां ॾिठो आहे, अलाह ताला ख़िज़री हयाती अता फ़रमाए असांजे मुर्शिदनि कामिलनि हादी रहबर सईदी व मुर्शिदी व सनदी व मौलाई क़िबला दिलबर साईं, अलाह उन्हनि खे ख़िज़री हयाती अता फ़रमाए। अॼोकी भलारी राति में पंहिंजे मुर्शिदनि जे लाइ ख़ुसूसी दुआ आहे, अलाह उन्हनि जो सायो असांजे मथां क़ाइम ऐं दाइम फ़रमाए। अलाह उन्हनि खे सिहत कामिला आजिला अता फ़रमाए। अलाह उन्हनि जे आस्थाननि खे क़यामत ताईं आबाद क़ाइम ऐं दाइम फ़रमाए। साईं जन जी सोहबत में उहे माण्हू जेके कल्ह ताईं ईद निमाज़ न पढ़ंदा हुआ, अॼु हिन आजिज़ पंहिंजे गुनहगार अखियुनि सां ॾिठो त अॼु उहे अल्लाह जे ख़ौफ़ में रोअण वारियूं अखियूं बणिजी वियूं। जेके कल्ह ताईं पुलिस जे मारुनि सां न सुधरी सघिया, पर अॼु अल्लाह वारनि जी सोहबत में आया, मुंहिंजे मुर्शिदनि कामिलनि जी संगत में आया, अॼु उहे माण्हू माण्हुनि खे निमाज़ुनि पढ़ाइण वारा बणिजी विया, सालेह बणिजी विया, सदोरा बणिजी विया। त इहो छा आहे? इहो अल्लाह वारनि जी सोहबत जो असरु आहे। सोहबते सालेह तुरा सालेह कुनद, सोहबते तालेह तुरा तालेह कुनद। चङनि जी सोहबत माण्हू खे चङो बनाईंदी आहे, बुरनि जी सोहबत माण्हुनि खे बुरो बनाईंदी आहे। कई हज़ार माण्हू मूं अहिड़ा ॾिठा जेके निमाज़ूं न पढ़ंदा हुआ, बदकारी जे रस्ते ते हुआ, बेहयाई जे रस्ते ते हुआ, पर अॼु अल्लाह वारनि जी तालीमात, उन्हनि जी मलफ़ूज़ात, उन्हनि जे फैज़, उन्हनि जी निगाह इनायत सां अॼु नेकोकार बणिजी विया, दीनदार बणिजी विया, सालेह बणिजी विया, सदोरा बणिजी विया। त मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, अॼोकी भलारी राति में पहिरियां त असां तौबह ताइब थियूं, गुनाहनि खां ताइब थियूं, ऐं उन गुनाहनि खां तौबह ताइब थियण खां बाद में शैतान वरी छिकींदो आहे त माण्हू खे गुनाहनि ॾे वठी वञे। त उन शैतान जे चंबे खां बचण जे लाइ ज़रूरी आहे त असां कंहिं अल्लाह वारे जी सोहबत में वेहूं। अॼु सोशल मीडिया जे ज़रिए तव्हां दोस्तनि खे मुंहिंजो इहो पैगाम आहे त तव्हां को अल्लाह वारो ॻोल्हियो, तलाश कयो। अल्लाह वारा सॼे जहान भरियो पियो आहे वलीअनि सां, भला जे ॿियो को अल्लाह वारो नथो मिले त मुंहिंजी निगाह सां ॾिसो त मुंहिंजा मुर्शिद कामिल सुहिणा दिलबर साईं असांजे लाइ बाइस निजात आहिनि, ऐं असांजे लाइ अल्लाह जे हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उसवे हसना ते हलण जे लाइ हिकिड़ो ज़रियो आहिनि। ऐं कंहिं सालिह जे सोहबत में उन सां हथ में मिलाए हलबो त वलीअनि जो हथु मदीने वारे साईं जे हथ में मिलियल आहे, ऐं मदीने वारे साईं जो हथु अल्लाह जे हथ में आहे। इंशा अल्लाह वलीअनि जी सोहबत संगत तव्हांखे मदीने वारे साईं जी दरबार में पहुचाए छॾींदी। मुंहिंजा दोस्तो, तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त इंशा अल्लाह अनक़रीब साईं जन जो ख़िताब शुरू थींदो। ठीक 12 बजे साईं जन क़िबला मुर्शिदी व सनदी व मौलाई क़िबला दिलबर साईं ख़िताब करणु फ़रमाईंदा, ऐं इंशा अल्लाह उन खां बाद में रिक़त अंगेज़ दुआ थींदी। उन में बि तव्हांखे पंहिंजे भाइरनि, पंहिंजे बचड़नि, पंहिंजे दोस्तनि खे सुजाग कयो। जेके सुम्ही पिया आहिनि उन्हनि खे सुजाग कयो, जेके पासे में वेठल आहिनि उन्हनि खे बि सुजाग कयो। अलाह वारनि जी मलफ़ूज़ात सां तव्हां मुस्तफ़ीज़ थियो, उन्हनि जो ख़िताब ॿुधो। पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे ॿारनि खे, हे टाइम आहे ज़रूरु तव्हां घरनि में मौजूदु हूंदव, जेके नंढा ॿार वेठल आहिनि उन्हनि खे बि उथारियो त अलाह वारनि जी दुआ में शरीक थियूं। अलाह वारनि सां गॾु हिकिड़ी महफ़िल में शरीक थींदासीं। इंशा अल्लाह वलीअनि जो आवाज़ बि पुरअसर हूंदो आहे ऐं रहमत जो बाइस बणिबो आहे। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।